नाज़रीन, बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स शहीद बेनज़ीराबाद में पासिंग आउट बैच ऐं सालियाने वालिदैन जे ॾिहाड़े जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। पास कंदड़ 60 शागिर्दनि पारां तरबियत जो अमली मुज़ाहिरो कयो वियो। तक़रीब जी महिमान ख़ास PPMPF फरियाल टालपुर हुई। उन हवाले सां वधीक ॾिसूं था नवाबशाह मां SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी ही रिपोर्ट। अल्लाह की रहमत का साया तौहीद का परचम लहराया है, मर्द मुजाहिद जा जरा अब वक्त शहादत है आया। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां कैडेट बख्तावर कैडेट कॉलेज नवाबशाह में, जिथे पूरे पाकिस्तान जूं शागिर्द आहिनि हिते तालीम वठंदियूं आहिनि। हिते जेके उन्हनि जी पास आउटिंग आहे, अचो हिते जेके महिमान उन्हनि जा विरसा आया आहिनि ऐं जेके शागिर्द उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जे हवाले सां छा चवणु आहे। अॼु असांजो अल्हम्दुलिल्लाह सेकेंड बैच पास आउट थी रहियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी पासिंग आउट हुई। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त टाइकोंडो बि हो, खौला स्क्वाड बि हो, पासिंग आउट जे लाइ परेड बि हुई ऐं मुंहिंजो ड्रीम बेसिकली आहे कैप्टन डॉक्टर जो। महिनत जारी आहे, इंशाअल्लाह कंहिं न कंहिं मंज़िल या मुक़ाम ते पुॼंदासीं। अॼु असांखे ॾाढो फ़ख़्रु महसूस थो थिए अहिड़ी जॻह ते अची जेको हिकु औरतुनि लाइ तालीमी इदारो आहे, जेको असां ॿिए कंहिं जॻह ते हासिलु करे सघूं, पर अहिड़ी हिकिड़ी पर्सनैलिटी आहे जो असां ॿिए कंहिं जॻह ते अहिड़ो असांखे नथो मिली सघे। असांजो ड्रीम आहे डॉक्टर थियणु ऐं इंशाअल्लाह असां इहो पंहिंजो ख़्वाबु पूरो करे पोइ हितां वेंदासीं। मां लाड़काणे खां आयो आहियां, मुंहिंजी नंढड़ी पढ़ंदी आहे हिते। मसाला ॾाढो ज़बरदस्त इवेंट थियो आहे ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी वई। उनजी महिनत तमामु बढ़िया, हिते तमामु जेका उन्हनि महिनत कराई आहे, पेरेंट्स ॾाढी सुठी पढ़ाई आहे, माहौल बि साफ़ु सुथिरो आहे। असांखे मसाला हिन महिल फस्ट ईयर में मुंहिंजी नंढड़ी 8, 9, 10 यानी 3-4 साल थी विया आहिनि। असांखे ॾाढो मज़ो अचे थो। अल्हम्दुलिल्लाह असांखे इलाही ज़्यादा ख़ुशी महसूस थी थिए त मतिलबु 5 सालनि जो हिकिड़ो बहितरीनु सफ़र असां पूरो करे अॼु असां हितां पास आउट थियूं था ऐं असांजी पासिंग आउट परेड इलाही ज़्यादा जेको आहे सो बहितरीनु ऐं ज़बरदस्त थी आहे। छा ड्रीम आहे बेटा तव्हांजो? इंशाअल्लाह पाकिस्तान एयरफोर्स में एज एन एरोनॉटिकल इंजीनियर अप्लाई कंदमि। बहुत अच्छा लग रहा है हम लोगों को और बहुत प्राउड फील हो रहा है और सारे पेरेंट्स के सामने हम लोगों ने बड़ा अच्छा परफॉर्म किया। आज हम लोगों ने पीटी में वो किया थी, पीटी में थे हम लोग और हमने बहुत अच्छी पीटी की और आई होप कि आइंदा भी हमारा जो है परेड तो पासिंग आउट परेड होती रहेंगी वो और अच्छी होंगी, क्योंकि हमने इतनी दिनों से हम लोग ने बहुत मेहनत की है। फिर पासिंग आउट परेड आया है, फिर हमने तो कोशिश भी ट्राई और बेस्ट। हमारी कोशिश यही थी कि हम लोग पेरेंट्स को अच्छा दिखाएं। हम सब ने इतना मेहनत की, फिर आप लोग को वो कुछ पेरेंट्स को बहुत अच्छा लगा। बट अल्लाह की रहमत का साया तौहीद का परचम लहराया है, मर्द मुजाहिद जा जरा अब वक्त शहादत है आया।